ख़बर शामिल कंदासीं मटियारी मां। मटियारी में पहिरीं मुहर्रम हराम अलम पाक वारो मातमी जुलूस मटियारी जे क़दीमी पुड़ हाशमी इमाम बारगाह मटियारीअ खां बरामद कयो वियो। मातमी जुलूस में ज़वार मोहसिन अली खासकिली जे ग़रीब खाने तां शहनशाह बवफ़ा गाज़ी हज़रत अब्बास अलमदार जो अलम पाक बरामद करे वॾी तादाद में ज़ुल हजूं पिण बरामद कयूं वयूं। जॾहिं त मातमी जुलूस में अलम पाक जे बरामदीअ खां अॻु मजलिस अज़ा बर्पा कई वई। मजलिस अज़ा खे सिंध जे मशहूर आलम अफ्तार सुमरो मजलिस अज़ा खे ख़िताब करे करबला जे शहीदन जे लाज़वाल कुर्बानन ते रोशनी विधी। बाद में मातमी जुलूस सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि हैदराबाद, टंडोला यार, पठारो खां आयल नवाखां, हैदराबाद जे मशहूर नवाखां सजाद अली, मटियारी जे मक़ामी नवाखां दस्तार हुसैन ऐं ॿियनि नवाखां ऐं मातमदारनि सीना कुबी करे करबला जे शहीदन खे भेटा पेश कई। मातमी जुलूस में सेचो मटियारी जुलूस में निगरानी कंदा रहिया। बाद में मातमी जुलूस हाशमी इमाम बारगाह मटियारी ते इख्तिताम पज़ीर थियो। मातमी जुलूस जे आख़िर में अंजुमन गम दस्तार हुसैन अलैहिस्सलाम पारां मोमिनीन में न्याज़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम पिण तक़सीम कयो वियो। खबर शामिल कंदासीं खानपुर महरमत। खानपुर महर वेझो ॻोठ बानो गडानी में गडानी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो। ॿिन्ही धुरनि जा 5 ॼणा ज़ख़्मी अस्पताल दाख़िल। धुरनि पारां हिक ॿिए ते हमले जा इल्ज़ाम। खानपुर महर वेझो ॻोठ बानो गडानी में गडानी बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान 2 धुरनि जे माण्हुनि हिक ॿिए ते लठियुनि, कुहाड़ियुनि ऐं सिरोटनि जो आज़ादाणो इस्तेमाल कयो। हिक धुर जे 3 ॼणा मोहम्मद इब्राहिम गडानी, इमरान अली ऐं मुज़फ़र गडानी ज़ख़्मी थी पिया। जॾहिं त बेदुर जा अला वदायो गडानी ऐं एजाज़ अली गडानी ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे वारिस खानपुर महर थाणे ते खणी आया। पुलिस लेटर मिलण बाद ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल मुंतकिल कयो वियो। होॾां ज़ख़्मी अला वदायो मीडिया खे ॿुधायो त मुख़ालिफ़ धुर जा माण्हू असांजी घिटीअ में घरनि ॿाहिरां बीहनि पिया जिन खे रोकियोसीं खे ज़ख़्मी कयो आहे। जॾहिं त ॿी धुर ज़ख़्मी इब्राहिम गडानी ॿुधायो त मामूली ॻाल्हि हुई जंहिं तां जवाबदारनि हमलो करे असांखे ज़ख़्मी कयो आहे। होॾां खानपुर महर थाणे ते 2 धुरनि पारां हिक ॿिए ख़िलाफ़ एनसी रिपोर्ट दाख़िल कराई वई आहे।